जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों अॼु तव्हांखे प्रयागराज महाकुंभ जे स्नान जा कुछ अहिड़ा दृश्य ॾेखारींदासीं जेका ऐतिहासिक आहिनि। जी हाँ दोस्तों, श्री अमरापुर दरबार जा हाज़रा हजूर सतगुरु स्वामी भगत प्रकाश जी महाराज कीअं विधिवत शाही स्नान पिया कनि ऐं कीअं मंत्रोच्चारण सां गॾु हू सूर्य भगवान जी आराधना पिया कनि ऐं जेकी चीज़ न मां गंगा जी डुबकी पिया लॻाइनि। दोस्तों ही अलौकिक दृश्य आहे, न भूतो न भविष्यति, न को तव्हांखे ॾिसण लाइ करे मिलंदो ऐं न को तव्हां जीवन में ॾिसी था सघो, छोकी इहो प्रयागराज जो महाकुंभ 144 साल खां पोइ आयो आहे। ही स्मरणीय पल आहिनि जेके ॾाढी मुश्किल सां ही वीडियो माध्यम सां असांखे प्राप्त थिया आहिनि। जी हा दोस्तों, तव्हां ॾिसी था सघो कहिड़े नमूने असांजा सतगुरु स्वामी हाज़रा हजूर स्वामी भगत प्रकाश जी महाराज शाही स्नान पिया कनि ऐं केतिरी ई सादगी में आहिनि ऐं केतिरे ई मंत्रोच्चारण सां गॾु ऐं विधि विधान सां गॾु उहे शाही स्नान पिया कनि। दोस्तों प्रयागराज महाकुंभ जो मेलो 144 साल खां पोइ अहिड़ी घड़ी वेठी आहे, अहिड़ो समय वेठो आहे कि जेको चवंदा आहिनि हिकिड़ो चक्र हलंदो आहे। 6 साल में त अर्धकुंभ ऐं 12 साल में कुंभ जो ॿुधायो वियो आहे ऐं हीउ जेको कुंभ जो मेलो लॻो आहे इहो 144 साल खां पोइ हिन जो योग वेठो आहे। इन स्नान मात्र सां चवंदा आहिनि कि समस्त पापनि जो नाश थींदो आहे ऐं प्राणी जी जेको मोक्ष जी प्राप्ति कंदो आहे। दोस्तों प्रयागराज जे अंदरि तव्हां ॾिसंदा कि श्री अमरापुर दरबार जो अन्न क्षेत्र हलायल आहे, जंहिंमें रोज़ ई हज़ारों न अभी तो लखों माण्हू अन्न प्रसादी जो जेको चवंदा आहिनि न ग्रहण पिया कनि। जी हा दोस्तों, ही अमरापुर दरबार ही अहिड़ो सनातनी दरबार आहे जेको असांखे हर देवी देवता जे बारे में ॿुधाए थो। सत्संग में असांखे गीता ज्ञान, भागवत ज्ञान ऐं हर हिकु त्योहार लाइ करे असां सभिनि खे सुठे नमूने इहे संत मंडली द्वारा साईं जिन द्वारा असांखे सुठी ॼाण ॾी वेंदी आहे। असां सभई भागनि वारा आहियूं कि असां प्रयागराज महाकुंभ में अलौकिक संतनि जे स्नान जा दर्शन पिया करूं ऐं इहे जेका अस्मरणीय पल आहिनि जेके असांजे वीडियो माध्यम सां तव्हांखे शेयर पिया करूं। दोस्तों प्रयागराज महाकुंभ जे अंदरि अलॻि अलॻि आश्रमनि सां, अलॻि अलॻि मठनि सां ऐं अलॻि अलॻि अखाड़नि सां साधु संतनि पंहिंजी भागीदारी निभाई आहे, हिन महाकुंभ में शामिल थिया आहिनि। इन ई कड़ी जे अंदरि श्री अमरापुर दरबार पारां बि उते ॾाढो विशाल पंडाल लॻायो वियो आहे, अन्न क्षेत्र हलायो आहे ऐं सुबुह शाम आरती आराधना ऐं सत्संग जी अमृत गंगा वहंदी आहे। दोस्तों ही अलौकिक दृश्य आहिनि, न भूतो न भविष्यति। तव्हां सभिनि प्रयागराज महाकुंभ जी लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। सतनाम साखी। जय श्री झूलेलाल।